जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं ऐं हाणे ॻाल्हि कंदासीं त आम माण्हूअ जे लाइ ट्रांसपोर्ट या सफ़र करणु वॾो हिकु चैलेंज हुजे थो। जेकॾहिं ख़ासि तौर ते असां कराची शहर जी ॻाल्हि कयूं या सॼी सिंध जी हिकु शहर खां ॿिए शहर ताईं, हिकु ज़िले खां ॿिए ज़िले ताईं जेका ट्रांसपोर्ट आहे उहा ख़ानगी माण्हुनि वटि आहे। सरकारी सतह ते ट्रांसपोर्ट जो न हुजणु जेको आम माण्हू आहे उहो भोॻे थो। आम माण्हू ॻरा भाड़ा भरे थो, ख़ासि तौर ते ईदुनि जे ॾींहंनि में या मुख़्तलिफ़ जेके इवेंट्स अचनि था उन्हनि जे दौरान जेके ट्रांसपोर्टर्स माफ़िया आहे उहा पंहिंजी मर्ज़ी जा भाड़ा उगाड़े थी। इंतिज़ामिया इदारा सभु ख़ामोश हुजनि था। सुठी ख़बर आहे, अॼु सूबाई वज़ीर इतलात ऐं ट्रांसपोर्ट शर्जीलिना मेमण जी मुलाक़ात थी आहे। तुर्किश कंपनी आहे अलबियार्क, उन जे डायरेक्टर सां मुलाक़ात थी आहे। कराची शहर में यूरोपी तिर्ज़ जूं इलेक्ट्रिक बसूं आणण जी असां उमेदु रखूं था, आछ कयूं था, ॻाल्हि कयूं था ऐं इरादो रखे थी सिंध हुकूमत कराची समेत सॼे सूबे में ट्रांसपोर्ट ॾियण जो। हाणे ट्रांसपोर्ट वारो जेको शोबो आहे उहो सरकारी सतह ते हुजणु घुरिजे त मुमकिन आहे त आम माण्हू खे को हिन महांगाई जे दौर में रिलीफ मिली सघे। सीनियर तर्जुमेगारनि सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ ख़ान फ़ारान असांखे जॉइन कयो आहे। फ़ारान साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी भाउ। इम्तियाज़ साहब, ट्रांसपोर्ट हिकु वॾो चैलेंज आहे। माण्हू घर खां कम जे जाइ ताईं निकिरे थो त उहो हिकु त ॻरो भाड़ो भरे थो, अनफिट गाॾियूं हुजनि थियूं रोडनि ते, उन्हनि में सफ़र करण ते मजबूर हुजे थो, ओवरलोडेड गाॾियूं हुजनि थियूं, बीही सफ़र करे थो, छित ते चढ़ी सफ़र करे थो, चिंची रिक्शाउनि में चढ़े थो। मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे मुंहुं ॾींदे 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 वञी उहो माण्हू जेको पंहिंजे कम जी जाइ ताईं ऑफिस ताईं पहुचे थो, परेशानी खां पोइ वञी उहो उते पहुचंदो आहे। उनजी जेका आम माण्हू जी हालति कीअं हूंदी आहे ट्रांसपोर्ट में, उहा त रोड रस्ते ते नज़र ईंदी आहे। अॼु मुलाक़ात थी आहे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जीलिना मेमण जी तुर्किश कंपनी जे डायरेक्टर सां। कराची शहर में हज़ारे बसूं आणण जी आछ कई आहे। धाबे जी जेको इकनॉमिक ज़ोन आहे उते मैन्युफैक्चरिंग यूनिट, मैन्युफैक्चरिंग प्लांट लॻाइण जी बि आछ कई वई आहे। कीअं था ॾिसो ट्रांसपोर्ट वारो जेको मामिलो आहे उहो हुजणु कीअं घुरिजे ऐं थियणु छा घुरिजे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त मंगी साहब जेको अवां पंहिंजो इंट्रो ॾिनो, मां 100% उन सां सहमत आहियां। बिल्कुलु इहा ई सूरत हाल आहे। अव्हांखे यादि हूंदो त सिंध रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन हुई, उन में हुई हिकिड़ी कराची रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन, ॿई ख़तमु थी वियूं। मिनिस्ट्री मौजूदु आहे ऐं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं सरकार जी का ट्रांसपोर्टेशन न आहे तो हिन मिनिस्ट्री जी ज़रूरत बि न आहे। मिनिस्ट्री हिन करे ठही हुई, हिन करे जोड़ी वई हुई त हुन महिल हज़ारे बसूं हुई सॼे सिंध में, कराची खां वठी कश्मीर ऐं गोटकी ताईं सर्विस हुई और सर्विस भी ज़बरदस्त हुई। या टर्किश कंपनी सां राब्ते वारी, ठा वारी, MOU वारी ज़बरदस्त यूरोपी गाॾियूं ईंदियूं। पर जेसि ताईं सिंध सरकार माफिया के न ख़त्म कंदी ही कुझु बि न थींदो। छो जो सिंध रोड ट्रांसपोर्ट जी हू बसूं गाॾियूं जेका ऑप्शन कई वियूं हुन दौर जे मुलाज़िमनि वटि अञा बि मौजूदु आहिनि। हू निजी ख़ानगी पंहिंजी ट्रांसपोर्ट कंपनी था हलाइनि, साॻी बसूं आहिनि, उनमें का हू न आहे थोरो हेठि मथे करे। उन कराची में बि इहा ई सूरत हाल आहे। सिंध मां सम्झो थो त मां बिल्कुलु वसूख सां चई सघां थो त सिंध वाहिद बदनसीब सूबो आहे जंहिंमें हर क़िस्म जी माफिया ऑपरेट करे थी ऐं धड़ल्ले सां, माना जंहिंखे चऊं न त हर कंहिंखे क़ाबू करे वेठी आहे। कहिड़ी बि वाटर